सटोदरी दुआ गोली गाए ते साहिब के गब का दारा आए किताबन में इन पर बयाना कदी हबीब रब जो मिठो हज़रत मोहम्मद आया घर बीबी फातिमा जे सोना सरदारा उतकी न ॾिठा नंढड़ा भई हसनैन सबोरा हो तॾहिं पुछाऊं ओ बीबीअ खां ओ अहिड़ी तरीक़ा इमाम हसन हुसैन तद बधी हथ अदब सां ॾिनू बीबी जवाबा अबा उठ घुरियाऊं मूं कना रांदि कुॾाइण लाइ सो उठ न थियो जो इमामन दिया कसदमा हजा मूं वटा अलाए कहिड़े पार विया मुंहिंजा पुटड़ा प्यारा निहारींदे मामन खे अची लड़ियो सिज मथां बुखिया हूंदा बर में मुंहिंजा पीउ प्यारा हिकु उभकतो तूं गरगन ॿियो शम्स कयो बुशवा काॾे वञा मुंहिंजे वसन का फरमायो फज़ल सां जी सुहिणे सरदारा अमा सब्र कर सायद हिकिड़ी तोखे आणे इमाम ॾियां पोइ हिकु सहियो अहमद कारणी ॿियो साणुसि सचो सिदीक़ा
सजना बुसता मजान जागियो ओ हज़रत हकन जा उतारियूं पंहिंजे भाउ खे जो इमाम हुसैन अदा थी जागुन जमा आयो नानू नबी जागंदे पियो जोश में तारियाऊं ॻोढ़ा ए कॾहिं बरतंदो कीन कीर उठ वठण धार दुस्तार मुबारक पंहिंजी ॾिनऊं खे सजे सिरी कौन हिकु चाढ़ियूं हिकु कुल्हे ते ॿियो ॿिए मथां चीरे आग तगूं करे मोहारो पुत करे अहल उठजी हलियो सुणो सरदारो विसाथ सलामत आयो मदीने शहरा हज़रत बीबी फातिमा करीम ते ओ पतंदे परियां चयूं पंहिंजी जिंद में तरीक़ा है कदा हिन बेर में ओ कहिड़ी हाजत मुंह में विछोड़े सहण जी ताकत दिल न खा फरमायो रसूल रब जे मिठे हज़रत मोहम्मद अमा ज़बर गयो ज़ाबिर दिया वतेरा पर राजा दी हूंद जियरो जग में मंझुन जहाना आऊं की न छॾींदुसि कॾहिं अहिड़ा होत हथां सरई थी सरूर शरीर में हज़रत बीबी फातिमा जीअं पुट मिलिया बीबीअ खे तीअं मिली हज़रत मोहम्मद जो सलवात हज़रत नबीअ हाणे हूंदा